अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरान टीवी न्यूज़ में आओ या सारा सुमरो आईने बुलेटिन में अस संगत साथ दींदी फराशा। सब खां पहिरीं हिक नज़र हेडलाइन ते। सेनेट ने तरमीमी बिल 2026 मंजूर करे वरतो। अपोजिशन जो एहतजाज। सेनेटर अब्दुल कादिर पारां पेश कयल तरमीमी बिल जी अपोजिशन पारां मुखालिफत बिल जूं कापियूं फाड़ियूं वयूं। मुखालिफ धुर जे एहतजाज ऐं गोड़ बावजूद तरमीमी बिल अक्सरियत राय सां मंजूर। सेनेटर अली ज़फर चयो आहे त कानून साज़ी ईअं नाहे थींदी, कानून खे बिलडोज़ कयो वियो। हुकूमत जेको कुझु करे रही आहे उहो उन जे फ़ाइदे में नाहे। नेब कानून में तरमीम पीटीआई बहानी लाइ कई पई वञे। ईरान पारां विच ओवर में अमरीका इसराइली अॾनि खे निशानो बणाइण ऐं हमला वधीक तेज़ करण जो ऐलान। पासदारनि इनकलाब जो चवणु आहे त अमरीका इसराइल ख़िलाफ़ ड्रोन ऐं मिसाइल सां हमला तेज़ कया विया आहिनि। जल्द दुश्मन भॼण ते मजबूर थी वेंदो। हरमज़ मां हिकु फुड़ो बि तेल जो गुज़रण न ॾिनो वेंदो। अमरीकी अॾनि ते हमला करे $2 अरब खां वधीक नुक़सान ॾिनो आहे। रूस पारां यूरोप खे गैस फराहमी बंदि करण ते गौर। रूसी सदर पुतिन चयो आहे त ईरान जंग सबबि तवानाई जी क़ीमतुनि में वाध खां पोइ रूस यूरोप खे गैस जी फराहमी बंदि करण ते गौर करणु शुरू करे ॾिनो आहे। रूस मूजिबि अमरीका ऐं इसराइल ईरान ते बेरहम बमबारी करे रहिया आहिनि, जंहिंमें आम शहरी निशानो बणिजी रहिया आहिनि। हाणे उहो सिलसिलो बंदि थियणु घुरिजे। चीन पारां टियाकड़े लाइ विच ओभर में पंहिंजो ख़ासि नुमाइंदो मोकिलण जो ऐलान। चीनी परॾेही वज़ीर वांग यी जो सऊदी अरब ऐं इमाराती परॾेही वज़ीरनि सां टेलीफोनिक ते राबितो। चीनी परॾेही वज़ीर चयो आहे त तकरारनि में आम माण्हुनि जी तहफ़्फ़ुज़ जी हद खे पार न करणु घुरिजे ऐं न ई तवानाई ऐं शहरनि ते हमिलो कयो वञे। 1000 इराक़ी कुर्दनि पारां ईरान ख़िलाफ़ ज़मीनी हमला शुरू। कुर्दनि सरहद पार करे ईरानी इलाइक़े में दाख़िल। न्यूयॉर्क टाइम्स जो चवणु आहे त अमरीकी CIA कुर्दनि खे हथियार फराहम कया आहिनि। ईरानी न्यूज़ एजेंसी कुर्द विढ़ाकनि जी ईरान जी सरहदनि सूबनि में दाख़िल थियण जी ख़बरुनि जी तरदीद करे छॾी आहे। सिंध हुकूमत पारां मनसूबनि जो कम वक़्त ते मुकमल न कंदड़ बिल्डरनि ख़िलाफ़ कार्रवाई जो ऐलान। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी खे तइमीराती कम वक़्त ते मुकमल न कंदड़ मनसूबनि जा तफ़सील तलब। नासिर हुसैन शाह चयो आहे त शिकायतूं मिली रहियूं आहिनि त गैर ज़रूरी तौर मनसूबनि में देर करे शहरनि खे मुश्किल ऐं माली नुक़सान में विधो पियो वञे। जिन मनसूबनि जो तइमीराती कम मुक़रर वक़्त ते मुकमल नाहे थियो, उन्हनि बिल्डरनि जो लाइसेंस मुअतल करे डीलिस्ट कयो वञे। सकरन में नौजवान गैर शादीशुदा नारी गुटा ॾेई क़तल। शहर जे मेरान कॉलोनी में 17 वरनि जी कोमल वलद इमदाद अली जमाली पुरसरा नमूने गुटा ॾेई क़तल कयो वियो। वारसनि पारां नारी खे संदसि मारोटनि अली शेर जमाली, दिलमुराद अली रज़ा ऐं जावेद जमाली ते क़तल जो इल्ज़ाम। पुलिस जो चवणु आहे त नारी खे गुटा ॾेई क़तल कयो वियो आहे। वाक़िए जी वधीक जांच करे रहिया आहियूं।